मतलब ख़ातिर सोना कंदो हुए पंध वो मतलब ख़ातिर सोना कंदो हुए पंध तुझा कूड़ा ये फंद समझी न सघसे ओढ़ो मीर जत चवे ओढ़ो मीर जत असांजो दोस्त आहे वॾे गुलसन जाखिर जो दोस्त आहे नूरियाबाद खां कलाम लाइ फरमाइश आहे कमरदीन जाखरो भा शरीफ जानी जो दोस्त आहे जो मूं डोर पढ़ियो सदर जाखरो हारून जाखरो दादन जाखरो छते चंद खां शाइर रशीद जाखरो अमीर पीर खां शकील जाखरो यार मोहम्मद उर्फ पोड़ो जाखरो नादर हुसैन चंद चन्नू रते तेरे खां असांजो भाउ अवामी वीडो संटारो असांजो भाई ऐं ॿिया दोस्त ही कलामा असां अकबर ठेठाई जो हींअर मुंहिंजी सिलेक्शन कई सदाईं मुंहिंजी सिलेक्शन कंदो रहंदो ऐं हींअर नंबर करियां पोइ शान एंटरप्राइज़ में अॻु में ॿ एल्बम मुंहिंजा आयल आहिनि हीउ टियों एल्बम आहे भाउ शानवाज़ बुरोई वटि सदाईं मुंहिंजो एल्बम हिते ईंदियूं रहंदियूं इनशाला छा आहे त उसा अनाब जानी आशिक़ पंहिंजे महबूब खे ॾिसी छा पोइ चई ॿुधाए वो कमड़ो निकतो ड्रकण बिसरो सियाणल सच चयो कदी जानी मतलब तो जो धक पटो कदी जानी मतलब तो जो धक पटो कमड़ो निकतो ड्रकण बिसरो सियाणल सच चयो कदी जानी मतलब तो जो धक पटो कदी पंहिंजो गुलशन